أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما يجادل في آيات الله إلا الذين كفروا فلا يغررك تقلبهم في البلاد كذبت قبلهم قوم نوح والأحزاب من بعدهم وهمت كل أمة برسولهم ليأخذوه وجادلوا بالباطل ليدحضوا به الحق فأخذتهم فكيف كان عقاب. अल्लाह ताला जे आयतुनि में उहे ई माण्हू झगड़ो पैदा कनि था जिन कुफ़्र इख़्तियार कयो आहे। इन लाइ अव्हां खे धोखे में न विझे इहा ॻाल्हि जो हू शहरनि में ख़ुशीअ सां अचनि वञनि था, यानी उन्हनि काफ़िरनि जो ख़ुशीअ सां शहरनि में फिरणु तव्हां खे धोखे में न विझे। उन्हनि खां पहिरीं नूह जी क़ौम रसूलनि खे कूड़ो कयो ऐं घणनि गिरोहनि उन्हनि खां पोइ, ऐं हर क़ौम पंहिंजे रसूलनि जे मामले में रसूलनि जे बारे में इहो इरादो कयो त उन्हनि खे गिरफ़्तार कनि ऐं बातिल जे सहारे ते ऐं बातिल जे आसरे ते हुननि झेड़ो पैदा करण जी कोशिशि कई त जीअं उन जे ज़रिए हक़ खे मिटाए छॾीनि। नतीजो इहो निकितो जो मूं हुननि खे पकड़ियो, पोइ ॾिस त मुंहिंजी पकड़, मुंहिंजो अज़ाब केॾो सख़्तु थियो। हिननि आयतुनि में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त क़ुरान जी आयतुनि में झगड़ो करणु काफ़िरनि जो कमु आहे, यानी क़ुरान में मुजादिलो, क़ुरान में झेड़ो करणु जो कुफ़्र आहे। पर हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहब जिन हिन में थोरी तफ़सील लिखी आहे ऐं कुझु अहादीस बि लिखियूं अथनि जिन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जदल फ़िल क़ुरान खे कुफ़्र फरमायो आहे। क़ुरान में झगड़ो करणु कुफ़्र आहे। इन जो मतिलबु इहो लिखियो अथनि त यानी क़ुरान पाक में इहो झगड़ो, अहिड़ा बहस मुबाहिसा क़ुरान पाक जी कंहिं आयत जे बारे में जंहिंसां शुकूक व शुबहात पैदा थी वञनि क़ुरान जे आयत जे बारे में, या ग़लति क़िस्म जा ऐं फ़ुज़ूल क़िस्म जा जेको आहे सो वसाविस ऐं यानी ख़्यालात जे ज़रिए सां क़ुरान जी आयतुनि में बहस कयो वञे ऐं एतिराज़ क़ाइमु कयो वञे, या क़ुरान जे आयतुनि जो अहिड़ो मतिलबु बयानु कयो वञे जेको ॿियनि आयतुनि जे ऐं नुसूस सुन्नत जे ख़िलाफ़ु हुजे ऐं जेको तहरीफ़ फ़िल क़ुरान जो मिसदाक़ बणिजी वञे। त अहिड़ो जेको झेड़ो आहे, अहिड़ो जेको बहस आहे क़ुरान जी आयतुनि में, उहो कुफ़्र आहे, उन खां इंसानु बचे। बाक़ी जेकॾहिं का मुबहम आयत आहे, उन जे माना जी वज़ाहत में को बहस कयो थो वञे, या अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो अहिड़ी आयत आहे जंहिंजो तर्जुमो, जंहिंजो मफ़हूम मुश्किल आहे ऐं उन में बहस कयो थो वञे, या क़ुरान पाक जी आयतुनि मां अहकाम ऐं मसाइल जो इस्तिंबात, मसाइल खे कढण जो बहस कयो थो वञे, त इहो त जाइज़ न बल्कि वॾी नेकी आहे। त इहो हितां मुराद कोन्हे। अॻियां अल्लाह ताला फरमायो त अव्हां खे या कंहिं बि मुखातब खे इन्हनि काफ़िरनि जो शहरनि में अचणु वञणु ख़ुशीअ सां इहो धोखे में न विझे। असल में छा हूंदो जो गर्मीअ जे मौसम में ही शाम जो सफ़र कंदा हुआ कुरैश मक्का, छो त शाम थधो आहे, ऐं सर्दीअ जे मौसम में ही वरी यमन जो सफ़र कंदा। यमन जो उहो इलाइक़ो जेको हिननि खे वेझो थो लॻे अरब खे, उहो गरम इलाइक़ो आहे।
त ऐं माण्हू जेके बि जिते बि वेंदा हुआ त बैतुल्ला शरीफ़ जे हरम जे ख़ादिमनि हुअण जे एतबार सां हर हिकु इन्हनि जी जेको सो इज़त कंदो। अगरचे ही हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी ऐं अल्लाह पाक जी ॻाल्हि जा मुनकर हुआ, पर माण्हू हिननि जी इज़त कंदा हुआ। ऐं पोइ हिननि खे जेको अमन अमान हासिलु हो, को बि हिननि सां छेड़छाड़ कोन कंदो हो। अगरचे अरब में जेको आहे सो डाका ज़नी ऐं अहिड़े तरीक़े सां जेको क़त्लो गारत करी आम हुई, पर ही माण्हू जेके हिते जेके मक्कतुल मुकरमा जा कुरैश हुआ उहे महफ़ूज़ रहंदा हुआ ऐं उन करे उन्हनि खे तिजारती ॾाढा फ़ाइदा थींदा हुआ। इन ते हिननि खे पाण फ़ख़्रु हूंदो हो त जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि सची आहे ऐं पोइ असां इनकार पिया करियूं, असां क़ुर जो इनकार पिया करियूं, त वाक़ई जेकॾहिं क़ुर सचो हुजे हा ऐं जेकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़ई अल्लाह जा प्यारा रसूल हुजनि हा, त पोइ असांखे एतिरो जेको आहे सो अमन ऐं असांखे एतिरो माल ऐं असांखे एतिरियूं ख़ुशियूं, असांखे एतिरी इज़त छो पई मिले, एॾी वॾी असांजी रियासत क़ाइमु आहे। त अल्लाह ताला फरमायो त इन्हनि खे ख़ुदि बि धोखो न खाइणु घुरिजे, तव्हां बि न, ऐं ॿियो को मुस्लमान खे बि अंदेशो हो त ॿिया जेके ग़रीब मुस्लमान आहिनि जेके यानी मशक़तुनि में पीड़िजी रहिया हुआ काफ़रनि जे, उन्हनि खे बि को शुबो पैदा थी वञे त भई हेतिरियूं ख़ुशियूं उन्हनि खे हासिलु आहिनि। त अल्लाह ताला फरमाए पियो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे इन्हनि काफ़रनि जो अमन ऐं अमान सां शहरनि में फिरणु, केॾीमहिल यमन पिया वञनि, केॾीमहिल शाम पिया वञनि ऐं ॾाढो माल मता, ही चवंदा ॾिसो त इहो तव्हांखे धोखे में न विझे। अल्लाह पाक जी हिकिड़ी हिकमत आहे, इन अल्लाह जी हिकमत जे बुनियाद ते अल्लाह ताला हिननि खे इहो सभु कुझु दुनिया जी शयूं, इज़तूं ऐं दुनिया जी जेका असां दौलत ॾिनी आहे, ऐं अनक़रीब हिननि जे मथां पकड़ शुरू थींदी। चुनाचे हिजरत जे ॿिए साल बदर जेॾीमहिल थी, त बदर मां खां शुरू थियो इहो कमु। बदर में हिननि खे यानी सख़्तु शिकस्त आई ऐं हिननि जो जहिड़ो सॼो ज़ोर, सॼो हठु जेको आहे निकिरी वियो। ऐं थींदे थींदे उन खां पोइ 6 सालनि खां पोइ यानी 8 हिजरीअ में फ़तेह मक्का थियो, ऐं फ़तेह मक्का में त बिल्कुलु हिननि जो सॼो जेको आहे सो हठु ख़तमु थी वियो। अल्लाह पाक हिननि जी पूरी रियासत ख़तमु करे छॾी। त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि जो ख़ुशीअ सां जेको आहे सो यानी शहरनि में फिरणु तव्हांखे यानी जेको सो धोखे में न विझे। कज़्ज़बत क़ब्लहुम क़ौम नूह, हिननि खां पहिरीं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ऐं घणेई क़िस्म जूं जमायतूं गिरोह, उन्हनि खां नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खां पोइ उन्हनि पंहिंजनि रसूलनि खे कूड़ो कयो, ऐं हर क़ौम पंहिंजे रसूल जे बारे में चाहियो त हिननि खे गिरफ़्तार करियूं, ऐं पोइ बातिल जे ज़रिए सां, नाहक जे ज़रिए सां जे बलबोते ते, उन जी आसिरे ते हिननि जेको तो झेड़ा पैदा कया, ऐं इहो चाहिनि ताकी असां हक़ खे बिल्कुलु मिटाए छॾियूं। अल्लाह ताला हिकिड़े वक़्त ताईं हिननि खे मोहलत ॾिनी, पोइ नतीजो इहो निकितो, अल्लाह ताला फरमाए पोइ मूं हुननि खे पकड़ियो, यानी पोइ मूं हुननि ते यानी अज़ाब विधो। फ़कैफ़ कान इक़ाब, अल्लाह ताला पुछे पियो त ॾिसो त कहिड़ो थियो, कीअं थियो मुंहिंजो जेको आहे, केॾी सख़्तु मुंहिंजी पकड़ हुननि जे मथां आई। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी पकड़ खां बचाए ऐं पंहिंजी इताअत नसीब फरमाए करे, ऐं जेको सो पंहिंजा जेके इनामात आहिनि इताअत ते, उहे अल्लाह ताला असां सभिनी खे नसीब फरमाए। अल्लाह या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम।